Assalamualaikum student, how are you? I hope that बिल्कुल ठीक होंदा. Today we are to start the chapter 2 acid bases and salts. Acid bases and salts तेज़ाब असास ऐं लूणियाट खे असां पढ़ंदासीं. असांजो चैप्टर 2 आहे मैट्रिक केमिस्ट्री जो. पहिरियों हुन जो इंट्रोडक्शन खे जेकॾहिं तव्हां ॾिसंदव इंट्रोडक्शन में असांखे जेको सम्झायो वियो आहे इहो ई सम्झायो वियो आहे त तव्हां जेको बि घर में खाओ था उन तव्हांखे टेस्ट महसूसु थींदी हुई. सम फ्लेवर जेके हूंदा आहिनि सोर फ्लेवर जा हूंदा आहिनि, अदर जेको आहे बिटर फ्लेवर हूंदा आहिनि ऐं कुझु स्वीट फ्लेवर हूंदा आहिनि, कुझु साल्टी फ्लेवर हूंदा आहिनि. हाणे जेके तव्हां फ्लेवर टेस्ट कयो था उन मां जेको सोर टेस्ट जो फ्लेवर हूंदो उहो असांजो तेज़ाब हूंदो. जेको बिटर हूंदो कोड़ो हूंदो उहो असांजो असास हूंदो. देन द स्वीट मिठो थी वियो ऐं साल्टी थर्ड वन इज़ त तव्हांजो लूणु हूंदो. एग्ज़ाम्पल ॾिनई कर्ड, तव्हां ॾही ॾिठो, विनीगर, लेमन एंड ऑरेंज जूस हैव ए सोर फ्लेवर. चए थो इन्हनि जी तव्हां ॾिठी हूंदी त उन्हनि जो जेको आहे सो तव्हांखे जेका टेस्ट हूंदी उहा खटी हूंदी. ठीकु आहे. दे आर एसिडिक, इन करे हुनखे एसिड चयो वेंदो आहे. उन खां पोइ बिटर कॉफ़ी हूंदी, चॉकलेट हूंदो, इन जो बिटर फ्लेवर त कुझु कोड़ो हूंदो आहे. जीअं असांजो करेलो हूंदो आहे सब्जियुनि में उन जी बि बिटर फ्लेवर हूंदो आहे. उन खां पोइ बेसिक नेचर जेके हूंदा आहिनि साल्ट हूंदा आहिनि, अल्यूम हूंदो आहे, साल्टी टेस्ट हुननि जी आहे, इन करे उहे साल्ट आहिनि. एग्ज़ाम्पल ॾिनो अथई जेकॾहिं सल्फ्यूरिक एसिड आहे, हाइड्रोक्लोरिक एसिड, इहे छा आहिनि असांजा एसिड आहिनि. इन जा यूज़ेस असांखे ॿुधाया अथई त सोडियम हाइड्रोक्साइड यूटिलाइज़ कयो वेंदो आहे इंडस्ट्री में. उन में पेपर इंडस्ट्री, सोप इंडस्ट्री में इन खे यूज़ कयो वेंदो आहे. सीमेंट ऐं प्लास्टर ऑफ पेरिस जे लाइ कैल्शियम हाइड्रोक्साइड यूज़ थींदो आहे. अमोनिया असांजे जेका फर्टिलाइज़र में यूज़ थींदो आहे. अमोनियम नाइट्रेट जो हिकिड़ो फर्टिलाइज़र थींदो आहे, उन में उनखे यूज़ कयो वेंदो आहे. एंड सो ऑन ऐं यूज़ फोटोग्राफी असांखे सिल्वर ब्रोमाइड ॿुधायो अथई त फोटोग्राफी में यूज़ थींदो आहे. कैल्शियम क्लोराइड यूटिलाइज़ ड्राइंग एजेंट माना सुकाइण वारे शयुनि में इस्तेमालु थींदो आहे. उन खां पोइ हिते कॉन्सेप्ट ॾिना अथऊं. कॉन्सेप्ट ऑफ एसिड एंड बेसिस. Here we discuss the acid and bases and the concept of acid and bases. Three theories we discuss here, the three theories about the acid and bases. First जेका असांजी थ्योरी आहे सो अरिहंस थ्योरी ऑफ एसिड एंड बेसिस. ही थ्योरी 1880 में ॾिनी वई हुई अबाउट द एसिड एंड बेसिस. ऐं सेवेंथ अरिहंस असांखे पुट फॉरवर्ड थ्योरी ॾिनी. हिन चयो त एसिड एंड बेसिस अकॉर्डिंग टू दिस थ्योरी एसिड आर दो सबस्टेंस दैट प्रोड्यूस हाइड्रोजन आयन व्हेन डिज़ोल्व इन वाटर. चए थो एसिड उहे सबस्टेंस हूंदा आहिनि जेके हाइड्रोजन आयन खे रिलीज़ कंदा आहिनि जॾहिं हुनखे पाणीअ में डिज़ोल्व कयो वञे या ॻारियो वञे. हाणे कहिड़ा कहिड़ा एसिड आहिनि? हाइड्रोक्लोरिक एसिड आहे, नाइट्रिक एसिड आहे, एसिटिक एसिड आहे, हाइड्रोजन साइनाइड आहिनि. इहे असांखे एग्ज़ाम्पल ॾिना आहिनि. इन्हनि खे जेकॾहिं तव्हां पाणीअ में डिज़ोल्व कंदो त तव्हांखे छा मिलंदो? हाइड्रोजन जो आयन मिलंदो. एंड बेसिस आर दो सबस्टेंस दैट प्रोड्यूस हाइड्रो ऑक्साइड आयन्स OH माइनस व्हेन डिज़ोल्व इन वाटर. हाणे बेसिस कहिड़ा हूंदा आहिनि, एसास कहिड़ा हूंदा आहिनि? जीअं डिज़ोल्व वाटर में थी वञनि उनखे हाइड्रो ऑक्साइड आयन रिलीज़ कंदा आहिनि. सपोज़ आहे सोडियम हाइड्रोक्साइड, पोटाशियम हाइड्रोक्साइड, अमोनियम हाइड्रोक्साइड ऐं कैल्शियम हाइड्रोक्साइड जा आहिनि. हाणे ही पिक्चर जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त ही एसिड आहे. हिननि मां छा थो ते रिलीज़ थिए? हाइड्रोजन जो आयन व्हेन डिज़ोल्व इन वाटर. ऐं ही छा आहे? बेस आहे. हिननि मां व्हेन वी डिज़ोल्व इन वाटर इट गिव आउट द हाइड्रो ऑक्साइड आयन्स. ठीकु आहे. सपोज़ असांखे सम एग्ज़ाम्पल हियर. हाणे तव्हांखे कुझु एग्ज़ाम्पल थी मां हिते ॾेखारियां. सपोज़ असांखे आहे हियर वी हैव एन एग्ज़ाम्पल. हाणे HCl aqueous solution. In aqueous solution HCl when dissolve in water, जॾहिं उहो वाटर में डिज़ोल्व थिए थो असांखे H+ एंड क्लोरीन
आयन थो ॾे। ठीकु आहे, असांखे हे छा आहिनि, छा मिलियो, HCl हिकु एसिड आहे, हाइड्रोक्लोरिक एसिड। जॾहिं तव्हां हुनखे पाणीअ में डिज़ॉल्व कंदव त हू तव्हांखे हाइड्रोजन जो आयन ऐं क्लोरीन आयन ॾींदो। ठीकु आहे। Another example of acid is when nitric acid, H and O3 dissolve in water, it release the hydrogen ion plus NO3 minus। ठीक है, हाणे ही ॿ एग्जाम्पल हुया एसिड जा। The example of base are when sodium NaOH, sodium hydroxide in aqueous solution dissolve, it release the sodium ion plus OH हाइड्रोक्साइड आयन। ठीकु आहे, हाणे जॾहिं सोडियम हाइड्रोक्साइड डिज़ॉल्व थिए थो एक्वस सॉल्यूशन में, वाटर में, त असांखे सोडियम प्लस हाइड्रोक्साइड आयन ॾियनि था। Another example is कैल्शियम हाइड्रोक्साइड जॾहिं रिलीज़ थिए थो डिज़ॉल्व थिए थो वाटर में, कैल्शियम 2 प्लस 2OH माइनस। ठीकु आहे, हाणे हीअ असांखे एग्जाम्पल हुया बेस जा। These two examples are base and these two examples are acid. These are the Arrhenius theory about the acid and bases. The limitation, if we discuss some limitations of the Arrhenius theory, here are the hydrogen ion do not exist in water solution and they react with water to form the hydroxynium ion। चए थो हाइड्रोजन आयन घणी देर जेको आहे सो फ्री न रहंदा आहिनि, वरी वाटर सां रिएक्ट करे हाइड्रोक्साइनियम आयन जल्दी में ठाहे छॾींदा आहिनि। द Arrhenius theory do not explain the basicity of ammonia। हाणे चए थो Arrhenius theory असांखे अमोनिया जी बेसिसिटी नथो ॿुधाए। तव्हां हिनखे फार्मूले खे ॾिसंदो NH3 आहे, हिन में को बि OH जो आयन न आहे, त जेको असांखे Arrhenius ॿुधायो हुयो त OH आयन रिलीज़ कंदा आहिनि जेके बेस हूंदा आहिनि, पर ही अमोनिया छा आहे बेस आहे, पर हिन जे लाइ एक्सप्लेनेशन का बि Arrhenius न ॾिनी हुई। एसिडिटी ऑफ कार्बन डाइऑक्साइड, ऐं कार्बन डाइऑक्साइड जी एसिडिटी असांखे न ॾिनई, हिन में को बि हाइड्रोजन आयन मौजूदु न आहे। when dissolved in water it release the hydrogen ion according to Arrhenius। these are the acid। पर कार्बन डाइऑक्साइड छा आहे, हिकु एसिड आहे, हिन जी प्रॉपर्टी असांखे Arrhenius ॿुधाइण में नाकाम वियो। इट इज़ ओनली एप्लीकेशन एक्वस सॉल्यूशन। चए थो हीअ जेका थ्योरी सिर्फ़ु एप्लीकेबल हूंदी आहे सिर्फ़ु एक्वस सॉल्यूशन में।